बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां उलरा क़ौम जो चङो मुड़ुसु रजब अली उलरो इहो अर्ज़ु कयां थो पियो, मजबूरन ॻाल्हाइणो थो पए पियो। फेक आइडियूं जेके मुंहिंजे फोटुनि ते हिननि ते उहो कढी उहो कंहिं बि हलाए वञनि सोलंकियुनि जे ख़िलाफ़ु, मां उनजी तर्दीद कयां थो पियो। सोलंकी मुंहिंजा भाइर आहिनि, मां त सोलंकी त ठहियो पर पूरे इलाइक़े जो सॼणो आहियां। पूरे इलाइक़े जे हिसाब सां चवां थो पियो त मां कंहिंजो दुश्मन न आहियां, न रहियो आहियां। मां सदाईं हर क़ौम वारे सां, हर इलाइक़े सां चङाई कई आहे। जेको बि करे थो, जंहिंजो को पंहिंजो मक़सदु मतिलबु आहे उहो वञी पंहिंजो पूरो करे। बाक़ी मुंहिंजे फोटुनि ते, मुंहिंजे आइडियुनि ते इहे ॻाल्हि जेके करे थो पियो, इहे ग़लति थो करे पियो। मां इहा गुज़ारिश कंदुमि, सोलंकी मुंहिंजा भाइर आहिनि पर मुंहिंजो इलाइक़ो ई भाइर आहिनि। तो ॻाल्हि इहा आहे त जेके बि इहे फेक आइडिया वारो करे थो पियो, इन में इहो न सम्झनि त रजब उलरो ॻाल्हाए थो पियो। मां उलरा बिरादरीअ जो चङो मुड़ुसु आहियां, वॾो आहियां। मूंखे त को किरियल माण्हू बि नथो करे सघे ईअं, पर मां त चङो मुड़ुसु आहियां। मां अहिड़ो कमु कीअं करे सघंदुमि? मुंहिंजा सभई भाइर आहिनि। इहे सोलंकियुनि खे बि गुज़ारिश आहे, इहे आइडियूं कढाइनि। मां बि कयां थो पियो, ॻोल्हियूं त केरु आहे इहो, कहिड़ो हरकत करे पियो। अस्सलाम वालेकुम।